हुरैरे नाले साहबिया साईं फरमायो हुरैरा लब्बैक अल्लाह या रसूल। हुरैरा जो मां मोहम्मद अरबी जी दिल थी जे रात जो टे मां मोहम्मद अरबी पंजे गुलामन जो इम्तिहान वठा। रात जे वगड़े में रात जे टेम ते हिन डिश प्यारी कई, केबल प्यारी कई, टीवी प्यारी कई। ही कुरान थो चे मोहम्मद जा है गुलाम चे तो वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। डाढ़े जो सुभान अल्लाह खबर पई आ त जलसो नबी साईं जे गुलामन जे शान में रखला कुरान सहाबा जो शान। डाढ़े जो सुभान अल्लाह कुरान तारीफ तो करे जे तो ओहे मुस्तफा जा गुलाम हा, ओहे सुने नबी जा गुलाम हा, जिन ते नजर करण वारा नजर कंदा हा। करे सिर मुबारक सजदे में आ, कदे जवान रुकू में बीठान। मां मोहम्मद जी दिल थी जे रात जो ट्रेन गुजरी चुको है। हल तमाम मोहम्मद गुलामन जो इम्तिहान वठण एक जे दर ते आयान, बे जे दर ते आयान, टे जे दर ते आयान। सालिम नाले साहबिया अल्लाह जे कुरान जी तिलावत पियो करे। साईं साहबिया जे दर ते बी रहियान, साहबी कुरान जी तिलावत पियो करे। अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान। डाढ़े जो सुभान अल्लाह अल्लाह सहाबिया घर में कुरान जी तिलावत पियो करे। अरे रोथो जे साईं बिहिया विख मुबारक गोते न पई पैन, नबो तार नख मुबारक में पानी जन्नार प्याव। डाढ़े जो सुभान अल्लाह ही ओहो कुरान फजर नमाज टेम ते साहबी नमाज ते आयो पाण साईं सदो कयो ओ पुट सालिम लब्बैक अल्लाह या रसूल। और या तमाम मोहम्मद ने चपन ते चुमियो जाए। साईं छाजे करे इनाम थो मिले, छाजे करे माखे मकाम थो मिले, छाजे करे एजाज थो मिले। सालिम रात घर में कुरान जी तिलावत बे कई। हाँ सही मां कुरान जी तिलावत बे कई। सालिम एड़ो मिठो कुरान पढ़ी जो मां मोहम्मद खे वारे विधी। यह जप तोरे कर या ज़बान तोरे कर तमाम मोहम्मद ने जपन ते मां मोहम्मद चुमियो जाए। लाची मुंजा नबी चवेन ज़बान दिनी मान, छाला दिनी मान, गिलाला नदनी मान, कारला नदनी मान, ए बल्ला नदनी मान, ज़बान दिनी मान। फकरऊ मा तयस्सर मिनल कुरान। ज़बान इन लाडली मां त जिता आसान लगे जितरो वक्त भी दुनिया में रहाया जिता आसान लगे पढ़ो तो मुझे कुरान। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तव्हांजो पंहिंजो होस्ट इरशाद अहमद चाचड़। जेकर तव्हांखे असांजा नात ऐं बयान पसंदि अचनि था त असांजे पेज इरशाद अहमद चाचड़ खे ज़रूरु लाइक ऐं फॉलो कयो। जेकर को बि तव्हांखे बयान या नात पसंदि अचे थी त उनखे शेयर ऐं लाइक ज़रूरु कजो। वॾी महिरबानी।